سورة النور. بسم الله الرحمن الرحيم. سورة أنزلناها وفرضناها وأنزلنا فيها آيات بينات لعلكم تذكرون. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। हीअ हिकु सूरत आहे जा नाज़िल कईसूं ऐं उन जे हुकुमनि खे फ़र्ज़ कयोसूं ऐं मंझि पधरियूं आयतूं नाज़िल कयूंसूं त मन अमी नसीहत वठो। الزانية والزاني فاجلدوا كل واحد منهما 100 جلدة ولا تأخذكم بهما رأفة في دين الله إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر وليشهد عذابهما طائفة من المؤمنين. الزاني لا ينكح إلا زانية أو مشركة والزانية لا ينكحها إلا زان أو مشرك وحرم ذلك على المؤمنين. ज़ना कंदड़ ज़ाल ऐं ज़ना कंदड़ मर्द सो ॿिन्ही मां हर हिक खे 100 दुराहणो ऐं जेकॾहिं अव्हीं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदा आहियो त अल्लाह जे दीन में अव्हां खे उन्हनि ॿिन्ही ते नरमी करण न जुगाए ऐं मोमिननि मां हिक टोलीअ खे उन्हनि ॿिन्ही जी सज़ा ते हाज़िर थियणु घुर्जे। ज़ना कंदड़ मर्द ज़ना कंदड़ ज़ाल या मुशरिकाणीअ खां सवाइ ॿी न पढ़णबो ऐं ज़ना कंदड़ ज़ाल खेसि ज़ना कंदड़ मर्द या मुशरिक खां सवाइ ॿियो न पढ़णबो ऐं इहो ज़ना कंदड़ ज़ाल सां निकाह करणु मोमिननि ते हराम कयो वियो। والذين يرمون المحصنات ثم لم يأتوا ب4 شهداء فاجلدوهم 80 جلدة ولا تقبلوا لهم شهادة أبدا وَأُولَئِكَ هُمُ الْفَاسِقُونَ. إِلَّا الَّذِينَ تَابُوا مِن بَعْدِ ذَلِكَ وَأَصْلَحُوا فَإِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ. ऐं जेकी पाक दामन औरतनि खे तोहमत लाइन वरी 4 शाहिद न आणीन त खेनि 80 दुराहणो ऐं उन्हनि जी गवाही असली क़बूल न करियो ऐं उहे बेदीन आहिनि। पर हिन खां पोइ जिन तौबह कई ऐं पाण सुधारियो त अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। والذين يرمون أزواجهم ولم يكن لهم شهداء إلا أنفسهم فشهادة أحدهم 4 شهادات بالله إنه لمن الصادقين. والخامسة أن لعنة الله عليه إن كان من الكاذبين ويدرأ عنها العذاب أن تشهد 4 شهادات بالله إنه لمن الكاذبين
والخامسة أن غضب الله عليها إن كان من الصادقين ولولا فضل الله عليكم ورحمته وأن الله تواب حكيم ऐं जेकी पंहिंजनि ज़ालनि खे तोहमत लाइन ऐं खेनि पाण खां सवाइ की शाहिद न हुजनि त अहिड़े हर हिक जी सची शाहिदी 4 भेरा हीअं ॾियण आहे त अल्लाह जो कसम त बेशक पाण सच चवंदड़नि मां आहे ऐं 5 भेरो चवे त जेकॾहिं कूड़नि मां हूंदो त मथुसि अल्लाह जी लानत हुजे ऐं उन ज़ाल खां हीअ ॻाल्हि सज़ा टारींदी जो 4 भेरा शाहिदी ॾिए त अल्लाह जो कसम त बेशक उहो मुड़ुस कूड़ चवंदड़नि मां आहे ऐं 5 भेरो हीअ शाहिदी ॾिए त जेकॾहिं उहो मुड़ुस सचनि मां आहे त उन ज़ाल ते अल्लाह जो ॾमर हुजे ऐं जेकॾहिं अव्हां ते अल्लाह जो फज़ल ऐं संदसि बाज न हुजे हा त अज़ाब थिएव हा ऐं बेशक अल्लाह तौबह क़बूल कंदड़ हिकमत वारो आहे إن الذين جاءوا بالإفك عصبة منكم لا تحسبوه شرا لكم بل هو خير لكم لكل امرئ منهم ما اكتسب من الإثم والذي تولى كبره منهم له عذاب عظيم لولا إذ سمعتموه ظن المؤمنون والمؤمنات بأنفسهم خيرا وقالوا هذا إفك مبين لولا جاءوا عليه ب4 شهداء فإذ لم يأتوا بالشهداء فأولئك عند الله هم الكاذبون ولولا فضل الله عليكم ورحمته في الدنيا والآخرة لمسكم فيما أفضتم فيه عذاب عظيم إذ تلقونه بألسنتكم وتقولون بأفواهكم ما ليس لكم به علم وتحسبونه هينا وهو عند الله عظيم बेशक जिन कूड़ो बोहतान आंदो से अव्हां मां हिकु टोलो आहिनि अव्हीं उन बोहतान खे न भायो त अव्हां लाइ को मदो आहे बल्कि उहो अव्हां लाइ भलो आहे मंझाउन सभु कंहिं माण्हूअ गुनाहनि मां जेकी कमायो सो संदसि लाइ आहे ऐं मंझाउन जंहिं बोहतान जो वॾो लुड़ मचायो तंहिं लाइ वॾो अज़ाब आहे जॾहिं उहो ॿुधो तॾहिं मोमिननि मर्दनि ऐं मोमिनियाणियुनि ज़ालुनि पंहिंजनि माण्हुनि में चङो गुमान छो न कयो ऐं छो न चयाऊं त हीउ पधरो बोहतान आहे इन ॻाल्हि ते 4 शाहिद छो न आंदाऊं पोइ जॾहिं शाहिद न आंदाऊं तॾहिं उहे ई अल्लाह वटि कूड़ा आहिनि ऐं जेकॾहिं अल्लाह जो फज़ल ऐं संदसि बाज दुनिया ऐं आख़िरत में अव्हां ते न हुजे हा त जंहिं ॻाल्हि बाबति चर्चो मचायो तंहिं बाबति अव्हां खे तॾहिं ई वॾो अज़ाब पहुचे हा जॾहिं उन खे पंहिंजनि ज़बाननि सां ॿाफींदा रहियो
ऐं जंहिं ॻाल्हि जी हक़ीक़त जी अव्हां खे का ख़बर न हुई सा पंहिंजनि वातनि सां चवंदा रहियो ऐं उन खे हल्को थिए भांयो ऐं हक़ीक़त करे उहो अल्लाह वटि वॾो गुनाह हो। ولولا إذ سمعتموه قلتم ما يكون لنا أن نتكلم بهذا سبحانك هذا بهتان عظيم يعظكم الله أن تعودوا لمثله أبدا إن كنتم مؤمنين ويبين الله لكم الآيات والله عليم حكيم ऐं जॾहिं उहो ॿुधव तॾहिं छो न चयव त असांखे इहो चवणु न जुगाईंदो आहे। ऐं अल्लाह तुंहिंजी पाकाई बयान करियूं था ही वॾो बोहतान आहे। अल्लाह अव्हां खे नसीहत थो करे त जेकॾहिं मोमिन आहियो त ॿीहर वरी असली अहिड़ो कमु न कजो। ऐं अल्लाह अव्हां लाइ आयतूं बयान थो करे ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। إن الذين يحبون أن تشيع الفاحشة في الذين آمنوا لهم عذاب أليم في الدنيا والآخرة والله يعلم وأنتم لا تعلمون ولولا فضل الله عليكم ورحمته وأن الله رؤوف رحيم बेशक जेकी माण्हू मोमिननि जी निस्बत में बदकारीअ जी तोहमत जे पधरी थियण खे दोष रखंदा आहिनि तिन लाइ दुनिया ऐं आख़िरत में ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे ऐं अल्लाह ॼाणंदो आहे ऐं अव्हीं न ॼाणंदा आहियो। ऐं जेकॾहिं अव्हां ते अल्लाह जो फज़ुल ऐं संदसि बाझ न हुजे हा त ज़रूर ख़राब थियो हा ऐं त अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। يا أيها الذين آمنوا لا تتبعوا خطوات الشيطان ومن يتبع خطوات الشيطان فإنه يأمر بالفحشاء والمنكر ولولا فضل الله عليكم ورحمته ما زكى منكم من أحد أبدا ولكن الله يزكي من يشاء والله سميع عليم ऐं ईमान वारो अव्हीं शैतान जी विखन ते न हलो ऐं जेको शैतान जी विखन ते हलंदो त शैतान त बेहयाई जूं ॻाल्हियूं ऐं मंदा कम ॾसींदो आहे। ऐं जेकॾहिं अव्हां ते अल्लाह जो फज़ुल ऐं संदसि बाझ न हुजे हा त अव्हां मां को हिकु कॾहिं न सुधरे हा पर अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे पाक कंदो आहे ऐं अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। ولا يأتل أولو الفضل منكم والسعة أن يؤتوا أولي القربى والمساكين والمهاجرين في سبيل الله وليعفوا
ليعفوا وليصفحوا ألا تحبون أن يغفر الله لكم والله غفور رحيم ऐं अव्हां मां फज़ल वारा ऐं आसूदा माइटी वारनि ऐं मिस्कीननि ऐं अल्लाह जे वाट में वतन छॾींदड़नि खे की बि न ॾियण जो कसम न खणनि ऐं जुगाए त माफ़ कनि ऐं टारो कनि। अव्हीं न घुरंदा आहियो छा त अल्लाह अव्हां खे बख़्शे ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। إن الذين يرمون المحصنات الغافلات المؤمنات لعنوا في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم يوم تشهد عليهم ألسنتهم وأيديهم وأرجلهم بما كانوا يعملون يومئذ يوفيهم الله دينهم الحق ويعلمون أن الله هو الحق المبين बेशक जेके माण्हू पाक दामन बेख़बर मोमिनियाणियुनि ज़ालनि खे तोहमत लाईंदा आहिनि तिन ते दुनिया ऐं आख़िरत में लानत आहे ऐं उन्हनि लाइ उन्हीअ ॾींहुं वॾो अज़ाब आहे। उन्हनि जेकी कमायो हो तंहिं बाबति संदुनि ज़बानूं ऐं संदुनि हथ ऐं संदुनि पेर जंहिं ॾींहुं मथुनि शाहिदी ॾींदा उन ॾींहुं अल्लाह खेनि इंसाफ़ सां संदन बदिलो पूरो ॾींदो ऐं इहो ॼाणंदा त अल्लाह ई सचो पधिरे करण वारो आहे। الخبيثات للخبيثين والخبيثون للخبيثات والطيبات للطيبين والطيبون للطيبات أولئك مبرؤون مما يقولون لهم مغفرة ورزق كريم पलीत ज़ालूं पलीत मर्दन लाइ लाइक़ आहिनि ऐं पलीत मर्द पलीत ज़ालुनि लाइ लाइक़ आहिनि ऐं पाक ज़ालूं पाक मर्दन लाइ आहिनि ऐं पाक मर्द पाक ज़ालनि लाइ आहिनि। उन्हनि जे बनिस्बत माण्हू जेकी चवंदा आहिनि तंहिं ॻाल्हि खां उहे पाक आहिनि उन्हनि लाइ बख़्शिश ऐं सॻोरी रोज़ी आहे। يا أيها الذين آمنوا لا تدخلوا بيوتا غير بيوتكم حتى تستأنسوا وتسلموا على أهلها ذلكم خير لكم لعلكم تذكرون فإن لم تجدوا فيها أحدا فلا تدخلوها حتى يؤذن لكم وإن قيل لكم ارجعوا فارجعوا هو أزكى لكم والله بما تعملون عليم ليس عليكم جناح أن تدخلوا بيوتا غير مسكونة فيها متاع لكم والله يعلم ما تبدون وما تكتمون ऐं ईमान वारो पंहिंजनि घरनि खां सवाइ ॿियनि माण्हुनि जे घरनि में एसी न घिड़ो जेसी न मोकिलायो ऐं उन जे रहण वारनि ते सलाम न ॾियो
इहो अव्हां लाइ चङो आहे, मन अव्हीं नसीहत वठो। पोइ जेकॾहिं मुंहिंजुसि कंहिंखे न ॾिसो त उन में ऐसी न घिड़ो जेसीं अव्हां खे मोकल न ॾिजे, ऐं जेकॾहिं अव्हां खे चइजे त मोटी वञो त मोटी वञो, इहो अव्हां लाइ तमामु सुठो आहे, ऐं जेकी अव्हीं कंदा आहियो सो अल्लाह ॼाणंदड़ आहे। अहिड़नि घरनि में घिड़ण खां अव्हां ते को गुनाह कोन्हे जंहिं में कोई न रहंदो हुजे, मंझुसि अव्हां जो सामान रखियलु हुजे, ऐं जेकी पधरो कंदा आहियो ऐं जेकी लिकाईंदा आहियो सो अल्लाह ॼाणंदो आहे। قل للمؤمنين يغضوا من أبصارهم ويحفظوا فروجهم ذلك أزكى لهم إن الله خبير بما يصنعون। मोमिन मर्दन खे चओ त पंहिंजनि अखियुनि खे हेठि कनि ऐं पंहिंजनि उघड़नि खे बचाईंदा रहनि, इहो उन्हनि लाइ तमामु सुठो आहे जेकी कंदा आहिनि, तंहिंजी बेशक अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। وَقُل لِّلْمُؤْمِنَاتِ يَغْضُضْنَ مِنْ أَبْصَارِهِنَّ وَيَحْفَظْنَ فُرُوجَهُنَّ وَلَا يُبْدِينَ زِينَتَهُنَّ إِلَّا مَا ظَهَرَ مِنْهَا وَلْيَضْرِبْنَ بِخُمُرِهِنَّ عَلَى جُيُوبِهِنَّ ولا يبدين زينتهن إلا لبعولتهن أو آبائهن أو آباء بعولتهن أو أبنائهن أو أبناء بعولتهن أو إخوانهن أو بني إخوانهن أو بني أخواتهن أو نسائهن أو ما ملكت أيمانهن أو التابعين غير أولي الإربة من الرجال أو الطفل الذين لم يظهروا على عورات النساء ولا يضربن بأرجلهن ليعلم ما يخفين من زينتهن وتوبوا إلى الله جميعا أيها المؤمنون لعلكم تفلحون। ऐं मोमिननि ज़ालनि खे चओ त पंहिंजूं अखियूं झकियूं कनि ऐं पंहिंजनि ओघड़नि खे बचाईंदियूं रहनि ऐं पंहिंजे सींगार यानी ज़ेवरनि जी जायुनि खे पधरो न कनि, पर उन्हनि मां जेकी ज़ाहिर ज़रूरी आहिनि जहिड़ा हथ पेर ऐं जुगाइनि त पंहिंजनि चादरनि खे पंहिंजनि गिरेबाननि ते लाहे छॾीनि ऐं पंहिंजनि मुड़सनि या पंहिंजनि पीअनि या पंहिंजनि सोहरनि या पंहिंजनि पुटनि या पंहिंजनि मुड़सनि जे पुटनि या पंहिंजनि भाइरनि या पंहिंजनि भाइजनि या पंहिंजनि भाणेजनि या पंहिंजनि ज़ालनि या पंहिंजनि ॿाननि या ख़िदमतगार मर्दनि मां ज़ालुनि ॾांहुं अणख़्वाहिश वारनि या जिन ॿारनि खे ज़ालुनि जी ओघड़ जो समाउ न पवे, 3 धारा
ॿियनि सभिनी जे अॻियां पंहिंजो सींगार पधरो न कनि ऐं पंहिंजनि पेरनि सां ज़ेवर हिन लाइ न छिमकाइनि त संदन सींगार मां जेकी ॻुझो आहे सो ॼातो वञे। ऐं ऐं मुसलमानो, अमीं मिड़े ई अल्लाह जे अॻियां तौबह करियो त मन अमीं कामयाब थियो। وَأَنكِحُوا الْأَيَامَ مِنكُمْ وَالصَّالِحِينَ مِنْ عِبَادِكُمْ وَإِمَائِكُمْ إِنْ يَكُونُوا فُقَرَاءَ يُغْنِهِمُ اللَّهُ مِنْ فَضْلِهِ وَاللَّهُ وَاسِعٌ عَلِيمٌ। ऐं पंहिंजे क़ौम मां रननि ज़ालनि खे परणायो ऐं पंहिंजनि ॿानहनि ऐं पंहिंजनि ॿानियुनि मां नेकनि खे बि परणायो। जेकॾहिं हू ग़रीब हूंदा त अल्लाह पंहिंजे फज़ल सां खेनि आसूदो कंदो ऐं अल्लाह महरबानीअ में कुशादगीअ वारो ॼाणंदड़ आहे। وَلْيَسْتَعْفِفِ الَّذِينَ لَا يَجِدُونَ نِكَاحًا حَتَّى يُغْنِيَهُمُ اللَّهُ مِنْ فَضْلِهِ وَالَّذِينَ يَبْتَغُونَ الْكِتَابَ مِمَّا مَلَكَتْ أَيْمَانُكُمْ فَكَاتِبُوهُمْ إِنْ عَلِمْتُمْ فِيهِمْ خَيْرًا وَآتُوهُمْ مِنْ مَالِ اللَّهِ الَّذِي آتَاكُمْ وَلَا تُكْرِهُوا فَتَيَاتِكُمْ عَلَى الْبِغَاءِ إِنْ أَرَدْنَ تَحَصُّنًا لِتَبْتَغُوا عَرَضَ الْحَيَاةِ الدُّنْيَا وَمَنْ يُكْرِههُّنَّ فَإِنَّ اللَّهَ مِنْ بَعْدِ إِكْرَاهِهِنَّ غَفُورٌ رَحِيمٌ। ऐं जेकी पढ़ण जी नथा सघनि तिन खे ऐसी पाक दामन रहण घुर्जे जेसी खेनि अल्लाह पंहिंजे फज़ल सां आसूदो करे। ऐं अव्हां जे ॿानहनि मां जेकी आज़ादीअ लाइ इवज़ ॾियण जो लिखियल अंजाम घुरनि तिन में जेकॾहिं का चङाई ॼाणो त खेनि लिखियल अंजाम ॾियो। ऐं जेको माल अल्लाह अव्हां खे ॾिनो आहे तंहिंमां खेनि ॾियो। ऐं अव्हां जूं ॿानियूं जेकॾहिं पाक दामन रहण जो इरादो कनि थियूं त उन्हनि खे अव्हीं दुनिया जी हयातीअ जे सामान हासिल करण लाइ ज़ना ते ज़ोर न करियो। ऐं जेको खेनि ज़ोर कंदो त ज़ोर करण खां पोइ उन्हनि ॿानियुनि खे अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। وَلَقَدْ أَنزَلْنَا إِلَيْكُمْ آيَاتٍ مُبَيِّنَاتٍ وَمَثَلًا مِنَ الَّذِينَ خَلَوْا مِنْ قَبْلِكُمْ وَمَوْعِظَةً لِلْمُتَّقِينَ। ऐं बेशक अव्हां ॾांहुं चिटियूं निशानियूं ऐं जेकी अव्हां खां अॻु गुज़री विया तिन जा मिसाल ऐं परहेज़गारनि लाइ नसीहत लाथीसूं। الله نور السماوات والأرض مثل نوره كمشكاة فيها مصباح المصباح في زجاجة الزجاجة كأنها كوكب دري يوقد من شجرة مباركة زيتونة لا شرقية ولا غربية يكاد زيتها يضيء
ولو لم تمسسه نار نور على نور يهدي الله لنوره من يشاء ويضرب الله الأمثال للناس والله بكل شيء عليم في بيوت أذن الله أن ترفع ويذكر فيها اسمه يسبح له فيها بالغدو والآصال رجال لا تلهيهم تجارة ولا بيع عن ذكر الله وإقام الصلاة وإيتاء الزكاة يخافون يوما تتقلب فيه القلوب والأبصار ليجزيهم الله أحسن ما عملوا ويزيدهم من فضله والله يرزق من يشاء بغير حساب अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे रोशन कंदड़ आहे संदसि नूर जो मिसाल उन्हीअ जारे वांगुरु आहे जंहिंमें ॾियो हुजे ॾियो कंदील में हुजे उहो कंदील ॼणक चमकंदड़ सितारो आहे जो उन्हीअ बरकत वारे ज़ैतून जे वण जे तेल मां ॿारिजे जो न की ओभर ऐं न की ओलह ॼमंदो आहे संदसि तेल जेतोणीक बाहि न पहुती हुजेसि त बि सोझरे करण खे वेझो आहे नूर ते नूर आहे अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे पंहिंजे नूर सां सिधो रस्तो ॾेखारींदो आहे ऐं अल्लाह माण्हुनि लाइ मिसाल बयान कंदो आहे ऐं अल्लाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे उन नूर जो हंधु उन्हनि घरनि में आहे जिन लाइ अल्लाह हुकुम कयो आहे त उन्हनि जी ताज़ीम कजे ऐं उन्हनि में संदसि नालो यादि कजे उन्हनि में सुबुह ऐं सांझीअ जो अल्लाह जी पाकाई बयान कंदा आहिनि यानी अहिड़ा मर्द जो उन्हनि खे वापार ऐं न की सौदो अल्लाह जे यादि करण खां ऐं निमाज़ पढ़ण ऐं ज़कात ॾियण खां झलींदो आहे उन ॾींहं खां डिॼंदा आहिनि जंहिं में दिलियूं ऐं अखियूं उबतियूं थींदियूं हिन लाइ त जेकी तमामु चङा अमल कयाऊं तिन जो अल्लाह खेनि बदिलो ॾिए ऐं खेनि पंहिंजे फज़ल सां वधीक बि ॾिए ऐं अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे अणगणी रोज़ी ॾींदो आहे والذين كفروا أعمالهم كسراب بقيعة يحسبه الظمآن ماء حتى إذا جاءه لم يجده شيئا ووجد الله عنده فوفاه حسابه والله سريع الحساب أو كظلمات في بحر لجي يغشاه موج من فوقه موج من فوقه سحاب ظلمات بعضها فوق بعض إذا أخرج يده لم يكد يراها ومن لم يجعل الله له نورا فما له من نور ऐं जिन कुफर कयो तिन जा आमाल ऋण पट जी रुञ वांगुरु आहिनि उञो उनखे पाणी भाए
तांजो जॾहिं उन वटि पहुचे तॾहिं उन खे का शइ न लहे ऐं अल्लाह खे ई पाण वटि लहे, पोइ उहो खेसि संदसि हिसाब पूरो पहुचाए ॾे ऐं अल्लाह जल्द हिसाब वठंदड़ आहे। या काफ़िर जे अमलनि जो मिसाल ऊंदाहियुनि वांगुरु आहे जो ऊन्हे दरियाह में लहर जे मथां लहर वेढ़ेसि, मथांसि झुड़ हुजे, हिक ॿिए जे मथां उहे ऊंदाहियूं हुजनि, जॾहिं पंहिंजो हथ कढे तॾहिं उन खे न ॾिसी सघे, ऐं जंहिंखे अल्लाह सोझरो न ॾिनो तंहिंखे को सोझरो कोन्हे। أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُسَبِّحُ لَهُ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَالطَّيْرُ صَافَّاتٍ كُلٌّ قَدْ عَلِمَ صَلَاتَهُ وَتَسْبِيحَهُ وَاللَّهُ عَلِيمٌ بِمَا يَفْعَلُونَ وَلِلَّهِ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَإِلَى اللَّهِ الْمَصِيرُ। न ॾिठो अथई छा त जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि से ऐं खुलियल परनि वारा पखी अल्लाह जी पाकाई बयान कंदा आहिनि। बेशक सभई पंहिंजी नमाज़ ऐं पंहिंजी तस्बीह पढ़ण जी तरह खां वाक़िफ़ आहिनि, ऐं जेकी कंदा आहिनि सो अल्लाह ॼाणंदड़ आहे। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाहत अल्लाह जी आहे, ऐं अल्लाह ॾांहुं वरणो आहे। أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُزْجِي سَحَابًا ثُمَّ يُؤَلِّفُ بَيْنَهُ ثُمَّ يَجْعَلُهُ رُكَامًا فَتَرَى الْوَدْقَ يَخْرُجُ مِنْ خِلَالِهِ وَيُنَزِّلُ مِنَ السَّمَاءِ مِنْ جِبَالٍ فِيهَا مِنْ بَرَدٍ فَيُصِيبُ بِهِ مَنْ يَشَاءُ وَيَصْرِفُهُ عَنْ مَنْ يَشَاءُ يَكَادُ سَنَا بَرْقِهِ يَذْهَبُ بِالْأَبْصَارِ يُقَلِّبُ اللَّهُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ إِنَّ فِي ذَلِكَ لَعِبْرَةً لِأُولِي الْأَبْصَارِ۔ ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, न ॾिठो अथई छा त अल्लाह ककरनि खे हलाईंदो आहे, वरी उन्हनि खे पाण में गॾींदो आहे, वरी खेनि तहनि ते तह कंदो आहे, पोइ ॾिसंदो आहीं त फुड़ी संदसि विच मां निकिरंदी आहे, ऐं आसमान खां उते जे गड़नि जे टकरनि मां गड़ो वसाईंदो आहे, पोइ जंहिंखे वणेसि तंहिंखे उहो पहुचाईंदो, ऐं जंहिंखां वणेसि तंहिंखां उहो टारींदो आहे। उन ककर जी विज जो चमकाट ॼण त इझो अखियूं थो निए। अल्लाह राति ऐं ॾींहं खे मटाईंदो आहे, बेशक उन में ॾिसण वारनि लाइ इबरत आहे। وَاللَّهُ خَلَقَ كُلَّ دَابَّةٍ مِّن مَّاءٍ فَمِنْهُم مَّن يَمْشِي عَلَى بَطْنِهِ وَمِنْهُم مَّن يَمْشِي عَلَى رِجْلَيْنِ وَمِنْهُم مَّن يَمْشِي عَلَى أَرْبَعٍ يَخْلُقُ اللَّهُ مَا يَشَاءُ إِنَّ اللَّهَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ
لقد أنزلنا آيات مبينات والله يهدي من يشاء إلى صراط مستقيم ऐं अल्लाह सभु को जानदार पाणीअ मां बणायो आहे पोइ मंझाउनि के पेट भर हलंदा आहिनि ऐं मंझाउनि के ॿिनि पेरनि ते हलंदा आहिनि ऐं मंझाउनि के 4 पेरनि ते हलंदा आहिनि अल्लाह जेकी घुरंदो आहे सो पैदा कंदो आहे छो त अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे बेशक पधरियूं आयतूं नाज़िल कयूंसूं ऐं अल्लाह जंहिंखे घुरे तंहिंखे सिधो रस्तो ॾेखारींदो आहे وَيَقُولُونَ آمَنَّا بِاللَّهِ وَبِالرَّسُولِ وَأَطَعْنَا ثُمَّ يَتَوَلَّى فَرِيقٌ مِّنْهُم مِّن بَعْدِ ذَلِكَ وَمَا أُولَئِكَ بِالْمُؤْمِنِينَ وَإِذَا دُعُوا إِلَى اللَّهِ وَرَسُولِهِ لِيَحْكُمَ بَيْنَهُمْ إِذَا فَرِيقٌ مِّنْهُم مُّعْرِضُونَ وَإِن يَكُن لَّهُمُ الْحَقُّ يَأْتُوا إِلَيْهِ مُذْعِنِينَ أَفِي قُلُوبِهِم مَّرَضٌ أَمِ ارْتَابُوا أَمْ يَخَافُونَ أَن يَحِيفَ اللَّهُ عَلَيْهِمْ وَرَسُولُهُ بَلْ أُولَئِكَ هُمُ الظَّالِمُونَ ऐं मुनाफ़िक़ चवंदा आहिनि त अल्लाह ते ऐं पैगुंबर ते ईमान आंदोसूं ऐं फरमान बरदारी कईसूं वरी उन खां पोइ मंझाउनि हिकु टोली फिरी वञे थी ऐं उहे ईमान वारा नाहिनि ऐं जॾहिं अल्लाह ऐं संदसि पैगुंबर ॾांहुं सॾिबा आहिनि त संदनि विच में पैगुंबर निबेरो करे तॾहिं उमालिक मंझाउनि हिकु टोली मुंहुं मोड़ींदड़ आहे ऐं जेकॾहिं कंहिं ते संदन हक़ हूंदो आहे त पैगुंबर ॾांहुं कंध निवाए ईंदा आहिनि संदन दिलुनि में बीमारी आहे छा या शक में पिया आहिनि या डिॼंदा आहिनि त अल्लाह ऐं संदसि पैगुंबर मथुनि ज़ुल्म कंदो न बल्कि उहे पाण बेइंसाफ़ आहिनि إنما كان قول المؤمنين إذا دعوا إلى الله ورسوله ليحكم بينهم أن يقولوا سمعنا وأطعنا وأولئك هم المفلحون ومن يطع الله ورسوله ويخش الله ويتقه فأولئك هم الفائزون जॾहिं मोमिननि खे अल्लाह ऐं संदसि पैगुंबर ॾांहुं सॼियो आहे त पैगुंबर संदन विच में निबेरो करे तॾहिं उन्हनि जो चवणु रुगो ई हूंदो आहे त ॿुधोसूं ऐं हुकुम मञोसूं ऐं उहे कामयाब आहिनि ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगुंबर जो चयो मञींदो ऐं अल्लाह खां डिॼंदो ऐं उन जी नाफ़रमानी खां बचंदो पोइ उहे मुराद माणींदड़ आहिनि وَأَقْسَمُوا بِاللَّهِ جَهْدَ أَيْمَانِهِمْ
لئن أمرتهم ليخرجن قل لا تقسموا طاعة معروفة إن الله خبير بما تعملون قل أطيعوا الله وأطيعوا الرسول فإن تولوا فإنما عليه ما حمل وعليكم ما حملتم وإن تطيعوه تهتدوا وما على الرسول إلا البلاغ المبين ऐं अल्लाह जा वॾा वॾा कसम पकीअ तरह खणंदा आहिनि त जेकॾहिं खेनि हुकुम करी त ज़रूर सभु फिटी करे पंहिंजनि देसनि मां निकिरंदा ऐं पैगुंबर खेनि चओ त कसम न खणो दस्तूरी फर्मा बरदारी करियो छो त जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे चओ त अल्लाह जी फर्मा बरदारी करियो ऐं पैगुंबर जी फर्मा बरदारी करियो पोइ जेकॾहिं फिरंदो त जेकी पैगुंबर ते अल्लाह जे हुकुमनि पहुचाइण जो हक़ रखियो वियो तंहिंजो ज़िम्मो मथुसि ई आहे ऐं जेकी अव्हां ते रखियो वियो तंहिं ते अमल करण जो हक़ अव्हां ते ई आहे ऐं जेकॾहिं संदसि चयो मञींदो त हिदायत वारा थींदो ऐं पैगुंबर ते रुगो पधरो पैगाम पहुचाइण लाज़िम आहे وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم وليمكنن لهم دينهم الذي ارتضى لهم وليبدلنهم من بعد خوفهم أمنا يعبدونني لا يشركون بي شيئا ومن كفر بعد ذلك فأولئك هم الفاسقون وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأطيعوا الرسول لعلكم ترحمون لا تحسبن الذين كفروا معجزين في الأرض ومأواهم النار ولبئس المصير अव्हां मां जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन खे अल्लाह अंजाम ॾिनो आहे त मुल्क में ज़रूर खेनि ख़लीफ़ो कंदो जीअं खां उन अॻियुनि खे हाकिम कयाई ऐं संदन उन्हीअ दीन खे जो उन्हनि लाइ पसंदि कयो अथसि उन्हनि लाइ ज़रूर पुख़्तो कंदो ऐं संदन दिज खां पोइ खेनि मटाए अमन ॾींदो उहे मुंहिंजी इबादत कंदा रहंदा ऐं मूंसां कंहिं शइ खे शरीक न कंदा ऐं जेकी उन खां पोइ नाशुक्री कंदा से ई बेदीन आहिनि ऐं निमाज़ पढ़ो ऐं ज़कात ॾियो ऐं पैगुंबर जी फर्मा बरदारी करियो त मन अव्हां ते रहम कयो वञे काफ़रनि खे न भाए त ज़मीन में थकाईंदड़ आहिनि ऐं संदन जाइ दोज़ख आहे ऐं अलबत उहो मोटण जो हंधु बुछड़ो आहे يا أيها الذين آمنوا ليستأذنكم الذين ملكت أيمانكم والذين لم يبلغوا الحلم
والذين لم يبلغوا الحلم منكم 3 مرات من قبل صلاة الفجر وحين تضعون ثيابكم من الظهيرة ومن بعد صلاة العشاء 3 عورات لكم ليس عليكم ولا عليهم جناح بعدهم طوافون عليكم بعضكم على بعض كذلك يبين الله لكم الآيات والله عليم حكيم وإذا بلغ الأطفال منكم الحلم فليستأذنوا كما استأذن الذين من قبلهم كذلك يبين الله لكم آياته والله عليم حكيم ऐं ईमान वारो अव्हां जे ॿाननि ऐं जेकी अव्हां मां बुलूगत खे न पहुता आहिनि तिन खे 3 वक़्त घरनि में अचण लाइ अव्हां खां मोकिलाइण घुर्जे फजर जी निमाज़ खां अॻु ऐं मंझंदि खे जो अव्हीं पंहिंजा कपड़ा लाहे रखंदा आहियो ऐं सोमहाणीअ जी निमाज़ खां पोइ जो उहे अव्हां लाइ 3 उघड़ जा वक़्त आहिनि उन्हनि खां पोइ हिक ॿिए वटि अव्हां जे अचण वञण खां न कि अव्हां ते ऐं न कि उन्हनि ते गुनाह आहे अहिड़ी तरह अल्लाह अव्हां लाइ हुकुम बयान करे थो ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे ऐं जॾहिं अव्हां मां ॿार बुलूगत खे पहुचनि तॾहिं खेनि अहिड़ी तरह मोकल वठण घुर्जे जहिड़ी तरह उन्हनि छोकरनि खां अॻियां वॾा मोकल वठंदा आहिनि अहिड़ी तरह अल्लाह अव्हां लाइ पंहिंजा हुकुम बयान फरमाए थो ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे والقواعد من النساء اللاتي لا يرجون نكاحا فليس عليهن جناح أن يضعن ثيابهن غير متبرجات بزينة وأن يستعففن خير لهن والله سميع عليم ليس على الأعمى حرج ولا على الأعرج حرج ولا على المريض حرج ولا على أنفسكم أن تأكلوا من بيوتكم أو بيوت آبائكم أو بيوت أمهاتكم أو بيوت إخوانكم أو بيوت أخواتكم أو بيوت أعمامكم أو بيوت عماتكم أو بيوت أخوالكم أو بيوت خالاتكم أو ما ملكتم مفاتحه أو
ليس عليكم جناح أن تأكلوا جميعا أو أشتاتا فإذا دخلتم بيوتا فسلموا على أنفسكم تحية من عند الله مباركة طيبة كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تعقلون ऐं जेकी ॿुढियूं ज़ालूं परणे जो को आसरो न रखंदियूं हुजनि से जेकॾहिं सींगार जे पधरे न करण जे इरादे सां पंहिंजूं चादरियूं न ढकीन त मथनि गुनाह कोन्हे ऐं जेकॾहिं उन खां बि बचनि त उन्हनि लाइ भलो आहे ऐं अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे अंधे ते का ओखाई न आहे ऐं न की मंदे ते ओखाई ऐं न की बीमार ते का ओखाई ऐं न की ख़ुदि अव्हां माण्हुनि ते का ओखाई आहे जे अवीं पंहिंजनि घरनि मां या पंहिंजनि पीअनि जे घरनि या पंहिंजनि माइरनि जे घरनि या पंहिंजनि भाइरनि जे घरनि या पंहिंजनि भेनरनि जे घरनि या पंहिंजनि चाचनि जे घरनि या पंहिंजनि पुफियुनि जे घरनि या पंहिंजनि मामनि जे घरनि या पंहिंजनि मासियुनि जे घरनि या जिन जे घरनि जूं कुंजूं अव्हां जे हथ आहिनि तिन ऐं पंहिंजनि दोस्तनि जे घरनि मां खाओ गॾिजी खाइण या धार धार थी खाइण में अव्हां ते को गुनाह कोन्हे पोइ जॾहिं घरनि में घिड़ो तॾहिं पंहिंजनि माण्हुनि ते सलाम ॾियो जो इहा अल्लाह वटां बरकत वारी सुठी दुआ आहे अहिड़ी तरह अल्लाह अव्हां लाइ हुक्म बयान कंदो आहे त मन अव्हीं समझो إنما المؤمنون الذين آمنوا بالله ورسوله وإذا كانوا معه على أمر جامع لم يذهبوا حتى يستأذنوه إن الذين يستأذنونك أولئك الذين يؤمنون بالله ورسوله فإذا استأذنوك لبعض شأنهم فأذن لمن شئت منهم واستغفر لهم الله إن الله غفور رحيم मोमिन रुॻा उहे आहिनि जिन अल्लाह ऐं संदसि पैगुंबर ते ईमान आंदो आहे ऐं जॾहिं गॾु करण वारी कंहिं कम में साणस हूंदा आहिनि तॾहिं एसी केॾे न वेंदा आहिनि जेसी खांउसि मोकल न वठंदा आहिनि बेशक ऐं पैगुंबर जेकी तोखां मोकिलाईंदा आहिनि से उहे आहिनि जे अल्लाह ऐं संदसि पैगुंबर खे मञींदा आहिनि पोइ जॾहिं पंहिंजनि किन कमनि लाइ तोखां मोकिलाईन तॾहिं उन्हनि मां जंहिं लाइ घुरी तंहिंखे मोकल ॾे ऐं उन्हनि लाइ अल्लाह खां बख़्शिश घुर छो त अल्लाह बख़्शणहार महरबान आहे لا تجعلوا دعاء الرسول بينكم كدعاء بعضكم بعضا قد يعلم الله الذين يتسللون منكم لواذا فليحذر الذين يخالفون عن أمره أن تصيبهم فتنة أو يصيبهم عذاب أليم ألا إن لله ما في السماوات والأرض
قد يعلم ما أنتم عليه ويوم يرجعون إليه فينبئهم بما عملوا والله بكل شيء عليم अमीं पाण में पैगंबर खे सॾण अहिड़ी तरह न भायो जहिड़ी तरह अव्हां जो हिक ॿिए खे सॾण आहे। बेशक अल्लाह उन्हनि खे ॼाणंदो आहे जेकी अव्हां मां ॿिए जी ओट करे खिसकी वेंदा आहिनि। पोइ जेकी संस हुकुम जे उबतड़ हलंदा आहिनि तिन खे पाण ते बला पहुचण खां या पाण ते कंहिं ॾुखो ईंदड़ अज़ाब पहुचण खां डिॼणु घुर्जे। ख़बरदार हुजो जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो बेशक अल्लाह जो आहे। जंहिं हाल ते अव्हीं आहियो तंहिंखे बेशक अल्लाह ॼाणंदो आहे ऐं जंहिं ॾींहुं ॾांहुंसि मोटाया वेंदा तंहिं ॾींहुं जेकी कमायाऊं तंहिंजी खेनि सुध ॾींदो ऐं अल्लाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे।